अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कोडीजी खां रिपोर्ट ज़ोहेब अली गोपांग। उबन अली शाह बुखारी लॻ ॻोठ अली बख्श शेख में हिदायत अली हुजण ॿ ॾींहं अॻु शेख बिरादरी जे ॿिनि जवाबदारनि हथां कातिलाणे हमले में हिकु औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थींदड़ पोरेतनि जे वारसनि जो ॿिए ॾींहुं बि एहतजाज कंदे मोहम्मद हयात हुजण, मीर हसन हुजण, अली गौर हुजण, गफ़ूर हुजण, मोहम्मद याकूब हुजण, खान मोहम्मद हुजण, अल्लाह वधायो हुजण मीडिया आॾो दाईंदे ॿुधायो त शेख बिरादरी जे ओबाश नौजवाननि जूं असां सां वॾियूं नाजाइज़ियूं आहिनि। असांजा ॿार बचा ॿाहिरि निकिरी नथा सघनि। असांजे औरतुनि सां गारगंद ऐं बदतमीज़ी कंदे उन्हनि जा वीडियो था ठाहिनि, जंहिंजी मना करण ते विंगार करे असां मथां कातिलाणो हमलो कयो वियो, जंहिंमें हिकु औरत समेत 5 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन मां 2 ॼणनि जी हालत ॻणती जोगी आहे, जंहिंजो नोटिस वठंदे SHO कोडीजी 10 खां मथे जवाबदारनि ते FIR दाख़िल करे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। बाक़ी जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थी सघिया ऐं उहो असांखे मौतमार ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त पाक किताब ते इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। छा मसलो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां अर्ज़ु गुज़ारिश थो कयां आला ऑफिसरनि खे पाक किताब जे तहत त असां सां जेको ज़ुल्म थियो वियो आहे, असांजा मौसूम शरीफ़ बच्चा, असां ग़रीब मिसकीन आहियूं। बिरादर शेख जेके हमिलो करे 30 ॼणनि जे 7 बजे राति जो रोड जे मथां बीही, घरनि जे वेझा बीही तशदुद कयो वियो आहे। कुहाड़ियुनि, लठियुनि ऐं सरियनि जा हथियार झले वारदात कया आहिनि। उहे असांजा मरीज़ सिविल इस्पताल में सीरियस आहिनि। अहिड़ी असां हद जे थाणे खे कोडीजीअ खे इतलाह कयो आहे। जेके हथियारनि वारा माण्हू हुया उहे अॼु ताईं पुलिस गिरफ़्तार कान करे सघी आहे। अहिड़ी असां अपील SP खैरपुर खे, DIG सखर खे अर्ज़ु गुज़ारिश था कयूं, पर पाक किताब जे तहत त असांखे इंसाफ़ मिलियो वञे, असांजी दराफ़त कई वञे, असां महिरबानी कई वञे ऐं हेलफ कई वञे। FIR जिन जे जवाबदारनि ते आहे उहे मुख्य जवाबदार घर वेठा आहिनि, जिन खे पुलिस हथ न विधो आहे। मौतमार धमकियूं उतां निकिरी करे हथियार खणी ॾींदे था रहनि त तव्हां FIR कराई आहे, पर तव्हांखे ॾिसी रहंदासीं। असांजो वधि में वधि इहो अर्ज़ु आहे, असांखे इंसाफ़ मिलियो। असां ग़रीबनि जो अर्ज़ु आहे त शेख बिरादर असां सां बिल्कुलु नाजाइज़ी किन सालनि खां वठी कंदी थी अचे, त बि असांजो सब्र आहे। हींअर जे लाइ असां FIR करायूं। गुलाम शबीर जो पुटु जुमू बादशाह सॼो वेंदो आहे, शहमीर, उहे अॼु बि ॿाहिरि घुमंदा था वतन, उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार नथी